बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। तव्हां जिते बि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। करीम रब खे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ु सिर्फ़ु पंहिंजो मोहताज के आमीन सुम आमीन। दुआऊं ख़ैर जूं हुजनि। असांजी कोशिशि हूंदी आहे ज़राअत ऐं इंसानियत जे हिन पेज तां तव्हांजे लाइ कुझु न कुझु का नई ॼाण खणी अचूं। असांजा सिंध जा ग़यूर आबादगार तमामु महिनती आहिनि। असां उन्हनि खे हर दफ़ो सलाम पेश कंदा आहियूं उन्हनि जी महिनत ॾिसी करे। असां बि कोशिशि कंदा आहियूं जेके शयूं आबादगारनि खे सम्झ में ईंदियूं आहिनि, जेके आबादगारनि जूं कयल हूंदियूं आहिनि, जेके आबादगार ॼाणीनि था, उन्हनि खे रिपीट कंदा आहियूं। हिकु अधु ॻाल्हि असांजे ज़हन में, असांजे सोच मां जेकॾहिं कंहिंखे नई मिली थी वञे, मां सम्झां थो इहा असांजी कामयाबी आहे। हीअ सारी जो फ़सुलु आहे, तव्हां ख़बर आहे त सारी हिकिड़ो अनाज वारो फ़सुलु आहे, जंहिंजे ख़ानदान असां कणिक जे फ़सुलु वांगुरु पॉइसी ख़ानदान आहे। ऐं सारी जो जीनियस जेको आहे ओरेज़ा सटिवा आहे। ठीकु आहे। ऐं हीअ सारी खे इंग्लिश में असां राइस चवंदा आहियूं। जेका सारी असां मतिलबु खाईंदा आहियूं उहा राइस हूंदी आहे। जेका असां पोखींदा आहियूं ॿिज मतिलबु जेको हूंदो आहे उनखे असां पैडी चवंदा आहियूं। इहे हिकिड़ा टर्मिनोलॉजी आहिनि। आमतौर ते असां सारी चवंदा आहियूं। सारी जो फ़सुलु आहे, सारी जा क़िस्म आहिनि। ओरेज़ा सटिवा आहे, ओरेज़ा इंडिका आहे, ओरेज़ा जेपोनिका आहे, ओरेज़ा गिलेबेरमिना, या अहिड़ियूं कोई शयूं आहिनि। कुझु अल्फाज़ ॾुखिया आहिनि, बहरहाल उहे पाण जेकॾहिं गूगल कंदासीं पाण खे मिली वेंदा। हाणे असां जेका आहे या एशिया में जेका सारी काई वेंदी आहे ओरेज़ा सटिवा, उहा असां वधि में वधि खाईंदा आहियूं। इंडिया में, चाइना में, पाकिस्तान में, बांग्लादेश में, या जीअं का ॿिया कंट्रीज़ आहिनि एशिया खंड जा। ओरेज़ा इंडिका जेका आहे इंडिया में, सब कॉन्टिनेंट मतिलबु पाकिस्तान में काई थी वञे, उन जो हिकिड़ो क़िस्म आहे। ओरेज़ा जेपोनिका जेका आहे उहा जापान या इन्हनि मुल्कनि में काई थी वञे, नाले सां ई आहे। सो अॼुकल्ह असां वटि सारी जो जेको हाइब्रिड बि तमामु घणो हले पियो थो। ऐं हीअ बि हिकिड़ो हाइब्रिड बीज आहे। ऐं हिन जो जेको पोखी हुई उहा हिकिड़े सुठे अंदाज़ में पोखी कई वई। हिकु लास्ट टाइम बि मां हिकु ॿ वीडियोज़ में मुंहिंजो चाचो आहे पहलवान रुस्तम अली चांडियो, उन ॾाढी सुठी महिनत कई आहे। पर मां सम्झां थो हिन में कुझु शयुनि जी अञा खोट आहे, जेकॾहिं फर्टिलाइज़र जे हिसाब सां असां ॾिसूं या ॿी मैनेजमेंट ते। पर हुन ज़मीनदार जो ॾोह कोन्हे को जंहिं पोखियो आहे, जंहिं फार्मर कयो आहे। छाकाणि त महांगाई एतिरी ज़्यादा आहे, फ़सुल जा रेट कोन था मिलनि, त उन हिसाब सां हुन पंहिंजे हिसाब सां सुठो ख़र्चु कयो आहे। सोशल मीडिया ते कुझु शयूं हलनि पियूं जंहिंजा मतिलबु असांखे सबबु थी सघे मालूम बि हुजनि, पर हरूं भरूं असां हुननि ते डिस्कस कयूं पिया। पर इहो डिस्कस करणु हिकिड़ी ॻाल्हि में सही बि आहे। छाकाणि त जेकॾहिं 5% माण्हुनि खे ख़बर आहे त थी सघे 50% माण्हुनि खे ख़बर न हुजे। जेकॾहिं 50% माण्हुनि खे ख़बर आहे थी सघे 10% माण्हुनि खे ख़बर न हुजे। त इहो सबबु आहे त माना असां उन्हनि शयुनि खे डिस्कस कंदासीं त असांखे कंहिं नयूं शयूं मिलंदियूं। पर जेकॾहिं कंहिं पोस्ट ते वञूं था या ॾिसूं था का पोस्ट वायरल वग़ैरह थिए थी, त उन ते वञूं था कंपनीज़ जा ॿिज, कंपनीज़ जा नुमाइंदा असां वटि 2 नंबर जेके ज़रई ज़हर आहिनि। इहे ज़हर असांजे लाइ ज़हर कॾहिं बि फ़ाइदेमंद नथो थी सघे। उहो पोइ असां इंसाननि जे लाइ हुजे, उहो असांजा फ़सुलु हुजनि या असांजा जानवरनि, उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद नथो थी सघे। असां कोशिशि करे चवंदा आहियूं त तव्हां कोशिशि करे इन्हनि ज़हरनि खां पंहिंजे पाण खे बचायो। हाणे हीअ हिकिड़ो आहे, थोरो अॻिते हलंदासीं। हीअ सारी में तव्हां जेकॾहिं ॾिसो त सुठो माशाल्लाह हिन अन कयो आहे। पर हाणे असां बॉर्डर जेके लाइन में या बॉर्डर जेके असांजा प्लांट्स आहिनि उन्हनि खे काउंट कोन कंदा आहियूं। हिननि में मां उन टाइम ते बि मतिलबु इहा ॻाल्हि नोट कई हुई त हीअ सारी असांजी थिधी पोखियल आहिनि। हिन बूढ़ो पंजायत ते सुठो हुयो आहे, टिलर्स सुठा कढिया आहिनि। ठीकु आहे, 20-20, 25-25, 30-30 बूढ़ा आहिनि। जेकॾहिं असां हिननि खे मतिलबु डिवाइड कयूं त बाबा असांजा 2 बूटा लॻल हुया, नर्सरी असांजी 2 बूटा लॻल हुई, त हीअ असांजो जेको थी वियो मतिलबु 30 टिलर आहिनि त 15 टिलर थी विया, 12 टिलर थी विया, ईअं माना असां चई था सघूं। हीअ अछो संग तव्हांखे ॾिसण में अचे थो। हिन अछे संग ते ॻाल्हाईंदासीं त हीअ अछो संग छा आहे, इन ते तमामु घणो डिस्कस हले पियो सोशल मीडिया ते। ऐं इन ई शइ खे असां कोशिशि कंदासीं ऑब्ज़र्व कयूं त इहे शयूं छा आहिनि। इहो असां पंहिंजी टेक्निकल लैंग्वेज में असां पंहिंजे जेका आहे ज़राअत जे मालूमात में इन खे चवंदा आहियूं त इन में स्टेरिलिटी अची वेंदी आहे। स्टेरिलिटी मतिलबु खस अची वेंदी आहे। ठीकु आहे, त मतिलबु खस जो मतिलबु छा हूंदो आहे त असांजो नर ऐं मादा जुज़ो जेको लॻ कंदा आहिनि, उन लॻ जो असां मतिलबु सही असांखे रिज़ल्ट कोन ईंदो आहे। उहो लॻ असांजो फर्टाइल कोन थींदो आहे। ठीकु आहे, उन जा पोइ सबबु थी था सघनि त मतिलबु उहो छो कोन थो थिए। हाणे पहिरियों जेको सबबु हिन क्लाइमेट चेंज जे सिचुएशन में हले पई, छाकाणि त हीउ हिकिड़ो एॾो वॾो मसइलो आहे जो मां सोशल मीडिया ते या मतिलबु आबादगार असां खां सुवाल कनि था त उन्हनि खे डिस्कस करे असां आबादगारनि खे ॿुधायूं था। हाणे जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं सारी जो फ़सुलु हुयो असांजे पंहिंजे इलाइक़े में, हिते बि मूंखे किथे किथे ॾिसण में अचनि पिया। पर हिन ॿूटे खे हिन जेको आहे पेनिकल आहे, सारीअ जे संग खे असां पेनिकल चवंदा आहियूं, कणिक जे संग खे असां स्पाइक चवंदा आहियूं। त हिन पेनिकल या हिन असां जेकॾहिं संग खे ॾिठोसीं त मूंखे इहो ॻाल्हि ज़हन में आई त मां हिन खे ॾिसूं त हिन में मसइलो छा आहे। हाणे वॾे में वॾो हिन में मसइलो हूंदो आहे टेम्परेचर जो। टेम्परेचर वधीक हुअणु या टेम्परेचर जो घटि हुअणु, उहो छा कंदो आहे असांजे नर जुज़नि ते या असांजी मादा जुज़नि ते, मादा जेका हुनजी ओवरी हूंदी आहे, मादा हिसो हूंदो आहे, उन खे नुक़सानु कंदी आहे, उन ते असरु अंदाज़ थींदी आहे। टेम्परेचर ज़्यादा हूंदो त उनखे मतिलबु कमज़ोर करे छॾींदो, उनजी जेको आहे वाधवी ते असरु कंदो, ऐं उहा सही तरीक़े सां फर्टाइल न थींदी, उहा सही तरीक़े सां मतिलबु उन शइ खे बर्दाश्त कोन कंदी जेको नर जुज़ो हूंदो।
हिकिड़ो सबबु थी वियो त टेम्परेचर वधीक ऐं घटि हुअण जो। ॿियो थी सघे थो त असांजे इन साड़ीअ खे मतिलबु जेको आहे नर जुज़ा सही नमूने सां उन मादा जुज़े ते न पहुता हुजनि। हीअ असांजो हूंदो आहे क्रॉस पॉलिनेशन सेल्फ पॉलिनेशन क्रॉस हूंदो आहे, ठीकु आहे। त माना उन ई संग में या उन ई जेको आहे दाणे में, उन ई जेको आहे फ्लोरेट में या स्पाइकलेट में जेको आहे असांजो मादा ऐं नर जुज़ो हूंदो आहे। हाणे नर जुज़ो मतिलबु उन जेकॾहिं मादा जुज़े ते न पहुतो त असांजो उहा फर्टिलिटी न थींदी ऐं असांजो खसिजो ख़दशो आहे त खस थी सघे। हिकिड़ो जेकर तव्हां नोट कंदो, मां इन अञा पेनिकल खे कढियो कोन्हे ते पाण डिस्कस कयूं पिया, अछो संग तव्हांखे जेको ॾिसण में अचे पियो। जेकॾहिं असां इनखे ॾिसूंदासीं, आस्ते आस्ते पटण जी कोशिशि कंदासीं त आया इन में किथे बोरर वग़ैरह त न आहे लॻल। जेकॾहिं मां हितां जे साम्हूं ही पुल आउट कयां थो, अला करे सही सलामत निकिरी अचे, ॾिसूं त इन में त बोरर वग़ैरह त किथे न आहे लॻल। इन खे